हद जैकाबाद में रिपोर्ट करे पे ब्यूरो चीफ वसीम इकबाल। एयरपोर्ट थाने की हद फैमिली लाइन में हथियारबंद मंशद फरोश रिजवान सूमरो फायरिंग करे सदाम हुसैन सूमरो के सख्त जख्मी कर छो। गोली लगन सबब सदाम हुसैन सूमरो सख्त जख्मी थी पियो। खेस सिविल अस्पताल जैकाबाद एमरजेंसी वार्ड आंदो वो, जिते खेस तबी इमदाद फराम कई वई। सदाम सूमरो जो चवण है त रिजवान सूमरो मूं ते फायरिंग कई है ऐं हू हिकु मंशात फरोश है जो असांजे पाड़े में चरसा अफीम शराब वग़ैरह सरे आम हलाए रहियो है। उन जो पुलिस के भी कुछ न करे सकी है या वरी मंथली वठी रही है जो ही शख्स मंशा जो कुदो कारोबार सरे आम कर रहियो है। असां कंहिंस केतिरा ई भेरा चयो त असांजे पाड़े में उहो कमु न हलंदो, तूं पंहिंजो मंशा जो कारोबार वञी ॿिए हंधि कर, असां तोखे पंहिंजो नस्लूं तबाह करण न ॾींदासीं। उन जे चवण ते रिजवान सूमरो मंशात फरोश मुंहिंजे मथां क़ातिलाना हमलो कयो ऐं मूं ते टीटी पिस्टल सां फायर करे फरार थी वियो। मोहल्ले वारनि जे गॾु थियण खां पोइ हू उतां भॼी वियो। पुलिस भी उन खे गिरफ़्तार न करे सघी। असां मोहल्ले वारनि उन्हनि धमकियुनि खां ड्रिजण वारा न आहियूं। ज़िंदगी मौत मुंहिंजे अलाह जे हथ में आहे। जेकॾहिं मूंखे मरणो हुजे हा त मां मरी वञा हा, पर मूंखे पंहिंजे अलाह ताला ते भरोसो आहे त तंहिं करे मां सलामत आहियां। असां SSP ज़िला जैकाबाद सैयद सलीम शाह खे अपील था कयूं त गैर कानूनी बग़ैर लाइसेंस सिलाह रखंदड़ ऐं मंशात फरोश रिजवान सूमरो खे जल्द सां जल्द गिरफ़्तार कयो वञे, न त ॿी सूरत में असां सभु मोहल्ले वारा मंशात फरोश रिजवान सूमरो खिलाफ़ रोडनि ते सख़्त एहतियात कंदासीं।